मटियारी खां रिपोर्ट कर रहे हैं अजीज कुल खैबर। हाला पुराना सिविल सोसाइटी पारा सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी के मटियारी ज़िले जे मसइलन बाबत लिखियल ख़त ते सदर पाकिस्तान जे ख़ुसूसी हिदायतुनि ते सिंध हुकूमत जो तर्जमान MPA मटियारी मखदूम फ़खरुज़्ज़मा सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि सां मिलण लाइ सिंधुआ किनारे काइम मेहरान पैराडाइज पिकनिक पॉइंट हाला पुराना पहुतो, जिते सिविल सोसाइटी के चेयरमैन सैयद गुलफाम काज़मी, इंजीनियर इनायतुल्लाह मेमन, अजहर बोस्तार मेमन खेन मटियारी ज़िले के मसइलन बाबत तफ़सीली आगाही ॾींदे ॿुधायो त मटियारी ज़िलो वॾी आबादी रखंदड़ ज़िलो बणिजी चुको आहे। हिते दिल के मरीज़नि लाइ NICVD जो क़याम अमल में आंदो वञे ऐं हाला पुराना खां सिंधु दरिया ते पुल तामीर कराई वञे त जीअं सफ़री सहूलतुनि सां गॾु टैक्सी फराहमी थी सघे। उन रोड रस्तनि इस्पतालनि स्कूलनि समेत समूरनि मसइलन बाबत आगाही ॾिनी। उन मौके ते सिंध हुकूमत के तर्जमान मखदूम फ़खरुज़्ज़मा चयो त सिंध हुकूमत तरफां मटियारी के मॉडल ज़िलो बनायो वेंदो। सिविल सोसाइटी तरफां ॿुधायल समूरा मसइला सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के आगाही ॾिनी वेंदी। मखदूम फ़खरुज़्ज़मा ॿुधायो त तमाम जल्द मटियारी ज़िले में पीपुल्स बस सर्विस शुरू कराई वेंदी, जॾहिं त सूफी यूनिवर्सिटी ऐं पब्लिक स्कूल के भी मुकम्मल फाल बनायो वेंदो। उन मौके ते गुलाम अकबर भुट्टो, पीर हसनैन शाह हाशमी, सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह हुसैनी, सैयद उम्मेद अली शाह, महफूज अली जुमानी, शमन सहतो ऐं ॿिया पिण साणस गॾु हुआ।